खबर शामिल कयूं था ठठो खां रिपोर्टर पीरल प्यासी मला जी रिपोर्ट मुताबिक़ यूसी झंपीर जे कोहिस्तानी केतिरनि ई ॻोठनि खे ताज़ो पियल बरसातुनि वॾो नुक़सान पहुचायो आहे। केतिराई घर ॾाहे पट करण समेत घर जी भिति किरण करे ॿ मासूम ॿारड़ा पिण ज़ख़्मी थी पिया जेके इलाज हेठि आहिनि जिन जी कंहिं बि सार नाहे लधी। मुतासिर रवासियुनि जो एहतजाज थियल नुक़सान जे अज़ाले जी पूराई करण जी घुर करे छॾी। उन सिलसिले में यूसी झंपीर जे मुतासिर कोहिस्तानी ॻोठ वकियो जाखरो, ॻोठ मलूक जाखरो, ॻोठ यारो जाखरो, ॻोठ दीनो जाखरो ऐं ॿियनि केतिरनि ई ॻोठनि जे बरसात मुतासिर पंहिंजे मासूम ॿारनि सां गॾु एहतजाज कंदे मोहम्मद अनवर कोहिस्तानी जाखरो, मोहम्मद इस्माइल जाखरो, हबीबुल्ला जाखरो, मोहम्मद इब्राहिम जाखरो, अज़ीम जाखरो, वाहिद बख्श जाखरो ऐं ॿियनि चयो त ताज़ो पियल बरसातुनि संदनि वॾो नुक़सान कयो आहे जंहिं में घर जी भिति किरण करे ॿ मासूम ॿारड़ा असगर ऐं नाज़िया जाखरो ज़ख़्मी थियण सां गॾु हबीबुल्ला जाखरो, उमर जाखरो, पीरू जाखरो, अली गुलाम जाखरो, हाजी उस्मान जाखरो, मुराद जाखरो, अब्दुल हकीम जाखरो समेत 20 खां वधीक पोहियतुनि जा घर ढही पट पइजी विया आहिनि जेके हिन वक़्तु खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार बणियल आहिनि। मोहम्मद अनवर कोहिस्तानी जाखरो ऐं ॿियनि चयो त बरसात मुतासिरीन जी केर बि वाहर करण वारो नाहे। खेनि राशन मच्छरदानियुनि समेत को बि रिलीफ नाहे मिलियो। ज़िले इंतिज़ामिया ठठो तोड़े चूंडियल नुमाइंदनि बि खैन विसारे छॾियो आहे। बल्दियाती इलेक्शन में बीठल उम्मीदवार बि संदनि पोइवारी करण लाइ तयार नाहिनि। हुननि घुर कई त खैन राशन मच्छरदानियुनि समेत समूरी इमदाद मुहैया करे ढही वियल घर ॿीहर तामीर कराए कोहिस्तान वासी बरसात मुतासिरीन खे वधीक परेशानी खां बचायो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो।